माली कल्चरल एकेडमी की तरफा तव्हां सभिनी सिंधियत के शहरनि जो हार्दिक स्वागत है। मुझा दोस्तों, प्रभु परमात्मा परमेश्वर जेका जीवन इंसान के बख्शी है, उन जीवन के तरफ हर इंसान जो पैंजो रवैयो है, अलग रुख है, एक अलग लक्ष्य है, अलग मंजिल है, अलग उनकी जुस्तजू है। के इंसान सिर्फ पैंजे घर परिवार के दायरे के ही पैंजी जीवन समझन था, के धन दौलत मिलण में पैंजे जीवन के खत्म कन था, पर के अड़ा शख्स आहिनि, के अड़ा इंसान आहिनि जेके घर बार सां निभाईंदे बि पंहिंजी जाति, पंहिंजे क़ौम, पंहिंजे देश सां निभाइनि था, पंहिंजो जीवन उन में साकार थो कनि था। अहिड़ियूं शख्सियतूं अॼु असांजे मंच ते हाज़िर आहिनि। मां चाहींदुसि त हिकु दफ़ो ज़ोर सां असांजे सिंधियुनि जे प्यारे नेता राम जेठमलानी साहिब जो स्वागत कयो वञे। हिननि दुनिया में नामोस हासिल पंहिंजे बलबूते थे पंहिंजे एक कानून के क्षेत्र में कयो, पर उनके बावजूद हुनजो जेको प्यार है पंहिंजे जातीय लाइ, पंहिंजे समाज लाइ, वो अटूट है। जॾहिं कॾहिं बि उनखे सिंधी समाज जे लाइ सॾु थियो आहे। अॼु जो भी ख़ास मिसाल है कि अॼु ख़ासि दिल्ली में मंझंदि जो 3 बजे आया आहिनि ऐं सुबुह जो वापसि उन्हनि खे दिल्ली पहुचणो आहे। सो अहिड़नि शख़्सनि जो असीं सचमुच तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। बाबा कीरत बाबानी, जिनजो माली साहब सां गहरो संबंध रहो, सिंधी बोली शायद कीअं रहंदी, उनजो भविष्य छा है, ये जेके असीं कल्चरल प्रोग्राम कयूं था, ये पानी में लीका पाइण जे बराबरि आहिनि। पाणी खे विलोड़े रहिया आहियूं, सही आहे, ठीकु आहे, तव्हां सम्झो पाणी खे विलोड़ूं था। मूंखे यकीन आहे त मंथन जे दौरान देवताउनि पाणी खे विलोड़े समुंड मां आबे हयात खे हासिल कयो हो। असां बि उहो हासिल कंदासीं, ज़रूरु कंदासीं। माली कल्चरल एकेडमी जो मक़सद ही इहो हो त असीं पंहिंजी हिन रिच असांजो जेका हीअ सभ्यता आहे, असांजी वोकल कल्चर आहे, उनखे असां नौजवाननि ताईं पहुचायूं। सच पुछो त माली साहब जेके कुछ राहूं रस्ता या पेचरा सिंधी साहित्य, संस्कृति, सभ्यता या समाजी कार्य में जोड़िया, उनमें राहुनि ते असां उन ई माग ते उन्हनि जे कदमनि जी राह खे ॾिसंदे ॾिसंदे अॻियां वधी रहिया आहियूं। ऐं उन्हनि में सभ खां वधीक जेको सहयोग आहे असांखे आहे दादा राम जेठमलानी, कीरत बाबानी ऐं दुबईअ जो असांजो ख़ासि दोस्त मुजमल मंगनानी। मिस्टर मुकेश शर्मा, जॾहिं खां हुन महाराष्ट्र जो दूरदर्शन संभालियो आहे, मां सम्झां थो सिंधी काफ़ी प्रोग्रामनि खे हुन वधीक में वधीक चांस ॾियण जी कोशिशि कई आहे। उहो हमेशह असां सां साथ ॾेई रहियो आहे। अॼु जो बि सॼो प्रोग्राम कवर करे रहिया आहिनि, उन्हनि जो बि असीं गुलनि सां स्वागत कंदासीं। मिस्टर नीरू आसरानी, प्लीज़ तव्हां मुंहिंजो स्वागत कयो। ये असांजा सुठा स्टेज जा कलाकार आहिनि, नीरू आसरानी, जिन जा तव्हां बहितरीन नाटक ॾिठा हूंदा घणे। शांति रत्ती मिश्रा एक हिंदुस्तानी कला खे न सिर्फ़ पंहिंजे देश में पर विदेश में भी हुन तमामु बहितरीन नमूने पेश कयो आहे। अॼु हुनखे असीं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां सम्मान ॾेई रहिया आहियूं, उनजो बि पहिरीं गुलनि सां स्वागत कंदासीं। भेण खे अर्ज़ु आहे त उहो गुलनि सां स्वागत करनि। थैंक यू। मिस्टर आशीष शेला, जो कि हिन एरिया जा काउंसलर आहिनि असांजा, जिनजो काफ़ी कुछ सहयोग आहे माली कल्चरल एकेडमी खे, उनजो बि स्वागत भेण बि प्रेज़ेंट कंदा दादा राम जेठमलानी साहब। काजल चंदीरामानी के मेहरबानी करे स्टेज ते अचनि।
मुकेश शर्मा खे अर्ज़ु कंदुसि त ट्रॉफी ऐं 5,000 जो चेक उनखे ॾियनि। हिन खां पोइ सोनी मूलचंदानी प्लीज़ स्टेज ते अचनि। मां दादा कीर्त बावाणी खे अर्ज़ु कंदुसि त ट्रॉफी ऐं 5,000 जो चेक उन्हनि खे पेश कनि। ऐं आख़िर में असांजो सुरीलो दोस्त पवन कुमार अहमदाबाद खां। मां दादा राम जेठमलानी खे अर्ज़ु कंदुसि ट्रॉफी ऐं 5,000 जो चेक उन्हनि खे ॾियनि। हिन मौक़े ते हिकु ख़ासि अवार्ड सहयोग फाउंडेशन पारां असां ॾेई रहिया आहियूं शांतारती मिश्रा खे, जेके इंडियन क्लासिकल डांस जी एक्सपोनेंट आहे। हुन काफ़ी महारत हासिल कई आहे, न सिर्फ़ु हिंदुस्तान में पर सॼी वर्ल्ड में असांजी इंडियन क्लासिकल डांस खे मशहूरु कयो आहे। ईअं त हुनखे ॿिया बि केतिरा इनाम मिली चुका आहिनि, पर सहयोग फाउंडेशन पारां हिकु तुच्छ भेंट असां हुनजी क़दरशनासी तौरु हुनखे प्रेज़ेंट कंदासीं। मां दादा राम जेठमलानी राम जवाहरानी साहब खे चवंदुसि सिंधी साहित्य सिंधी ॿोली खे ज़िंदा रखण लाइ ये मुर्क मैगज़ीन याददाश्त लाइ सभु ज़रूरी आहिनि, हिन करे हाणे मां दादा कीर्त बावाणी खे अर्ज़ु कंदुसि त 2 अखर हिन संस्था जे बारे में, पंहिंजी एसोसिएशन जे बारे में, मुल्क जे बारे में ॻाल्हाए। मुंहिंजा मुरबी दोस्त कीर्त बावाणी, ॿ नंढियूं नंढियूं जेके मंच ते वेठियूं आहिनि, राम जवाहरानी ऐं ॿिया असांजा साथी ऐं मुंहिंजा सिंधी भाउर भेनरूं, निंगरियूं, तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत। मगर ही जेके भाषण पिया थियनि तव्हांजे मनोरंजन में भंग था विझनि। मूंखे पाण शौक़ु आहे त मां वेही हाणे गानो ॿुधां, मूंखे कहिड़ो मज़ो थो अचे जो पंहिंजो आवाज़ ॿुधां। कीअं त ठीकु चयो त हीउ जेको ॾींहुं आहे सो शौक़ जो बि आहे ऐं ख़ुशीअ जो बि आहे। शौक़ु ख़ासि कोन्हे, छो जो जेॾां गोविंद वियो आहे ओॾां सभिनी खे वञिणो आहे ऐं कीअं त मां त उन खां वञी जल्दी गॾिबासीं। तंहिंजे करे मूंखे एतिरो दुख कोन्हे, ज़रूरु वरी मिलाप थींदो किथे न किथे। सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾींहुं बि आहे ख़ासि तरह, छो जो असांजो भाउ ऐं सिंधी समाज जो शेवक ऐं लीडर हिंदुस्तान जो डेप्यूटी प्राइम मिनिस्टर थियो आहे
तंहिंजे करे मां इहा दुआ कोन थो करियांसि त प्राइम मिनिस्टर थिए, पर जेकॾहिं प्राइम मिनिस्टर जी पदवी कॾहिं बि ख़ाली थिए त तव्हां हुनखे दुआ करियो त इहो हिंदुस्तान जो प्रधानमंत्री बि थिए। इहा बि दुआ करियोसि त एतिरी सांझ, एतिरी सम्झ, एतिरी सियासतदानी ॾेसि जो हिंदुस्तान जे तारीख़ जॾहिं लिखी वञे त अॻिए में चवनि त हिंदुस्तान खे जेको सिंधी प्रधानमंत्री मिलियो अहिड़ो प्रधानमंत्री वरी न थियो। हिंदुस्तान ॾाढनि ॾुखियनि ॾींहंनि मां हली रहियो आहे, उन जो ख़ासि ज़िक्र करणु नथो चाहियां छो जो तव्हांजो मनोरंजन बिगाड़णु नथो चाहियां, पर स्थिति मिड़ई कुझु गंभीर आहे। ॾिसो था त मींहुं कोन थो पियो, पर हाणे जो मींहुं पियो आहे त अॼु शुभ ॾींहं ते पियो आहे ऐं सम्झां थो त हिंदुस्तान जो मुस्तक़बिल सिंधियुनि जे हथ में सलामत आहे। ॿियो त असीं वरसो ख़ासि कोन था छॾे वञूं, पर सिंधीअ जो उपयोग, सिंधीअ जी यादगिरी ऐं सिंधी साहित्य, सिंधी कला ऐं सिंधी तहज़ीब खे क़ाइमु रखण जे लाइ कोशिश, इहो वरसो छॾे था वञूं ऐं उमेद था करियूं ऐं तव्हांजे दुआ सां, तव्हांजे आशीर्वाद सां अॼुकल्ह जा नौजवान जेके असांजा कलाकार ख़ासि आहिनि इहे इन वरसे खे वधाईंदा, इन खे क़ाइमु रखंदा ऐं इन खे अमर बनाईंदा। जय हिंद।